अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत खां अॻु में अल्लाह जे हुकुमनि जे मथां अमल न थींदो। अल्लाह साईं जेके हुकुम चया आहिनि उन जे मथां अमल, अल्लाह तो चए निमाज़ पढ़ो, निमाज़ पढ़ूं था नथा ॻाल्हायूं। अल्लाह ताला चए थो निमाज़ पढ़ो 5 वक़्त, असां 5 वक़्त मुसलमान निमाज़ पढ़ूं था। मस्जिद में 5 ॼणा, होटल ते 200 ॼणा, मस्जिद में 5 ॼणा, जुआ ते 2000 माण्हू, मस्जिद में 10 माण्हू बि न हूंदासीं, ॿाहिरि मेलनि मलाखनि ते, ग़लति जाइनि ते, बुरी महफ़िलनि ऐं मजलिस जे अंदरि हर हज़ारे माण्हू हूंदा। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में अल्लाह जे हुकुमनि ते अमल माण्हू न कंदा। अल्लाह तो चए निमाज़ पढ़ो, न पढ़ंदासीं, हज कयो, नथा कयूं, मालदार हुजण जे बावजूदि मालदार आहियो, ज़कात ॾियो, न ॾींदासीं। अल्लाह ताला फरमाए थो रमज़ान जा रोज़ा रखो, नथा रखूं। खोड़ मुसलमान, कहिड़ा मुसलमान आहिनि जेके मुकमल शरीयत जे मथां तव्हां असां अमल कयूं। पाण फरमायूं आहिस्ता आहिस्ता सभिनी हुकुमनि खां फिरंदा वेंदा, पोइ पछाड़ी आख़िर में आख़िरी जेको हुकुम छॾींदा न उनजो नालो आहे नमाज़। पोइ जॾहिं नमाज़ बि छॾियूं त पक सम्झिजो त हाणे हिन उम्मत जो वाही अलाह हुआ। हाणे निमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद में माण्हू अचनि था, नथा ॻाल्हायो, कावड़िजी वियो। निमाज़ जे लाइ माण्हू अचूं था मस्जिद में, न बाबा, मस्जिदूं ठहियल आहिनि, एॾियूं पकियूं ठकियूं मस्जिदियूं आहिनि, वीरान लॻियूं पियूं आहिनि, कोई निमाज़ पढ़ण जे लाइ तयारु न आहे। मुसलमाननि जा घर क़ुरान जे आवाज़ खां बंदि थी विया, न त हर हमेशह मुसलमाननि जे घर जे अंदरि क़ुरान जो आवाज़ हलंदो। अॼु तव्हां असांजो घर क़ुरान जे आवाज़ खां ख़ाली आहे, रागनि ऐं रंगनि खां वधीक आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िर में नमाज़ बि छॾे ॾींदा। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत खां अॻु में अल्लाह जे रसूल फरमायो हुकुमरान शैतान जी दिलि रखण वारा थींदा। छा थींदा बाबा? जेके हुकूमत वारा हूंदा न उन्हनि जी दिलि ईअं शैतान वांगुरु मज़बूत हूंदी, कंहिं ते रहम ई न हूंदो, उन्हनि को रहम ऐं किसास न हूंदो। असांजो मुल्क रोज़ ॾेवाली आहे, रोज़ ॾेवाली आहे कंहिंखे रहम ऐं करम हिन आवाम जे मथां, टैक्सनि जी बोझ बि आवाम जे मथां, मीटरनि जा मामला बि आवाम जे लाइ, सभु मामलात ऐं मसाइल आवाम खे हिन हुकूमत सहूलियत ॾिनी कहिड़ी आहे। हर साल सूदी कर्ज़ वसूल बि आवाम खां कयो थो वञे। असां आवाम वटि जेको असल हक़ आहे मैंडेट वारो, वोट वारो, असांजो उहो वोट बि चोरी करे उन्हनि माण्हुनि खे जेको आहे आंदो थो वञे, जेके ज़ालिम, जाबिर, फासिक ऐं फाजिर आहिनि, जिन खे न अल्लाह जी ख़बर, न अल्लाह जे रसूल जे तालीम जी ख़बर, न पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे। मुंहिंजा भाउ, अल्लाह ताला इंसान सां अहिड़ी मोहबत करे थो पियो, वलक़द करमना बनी आदम, अल्लाह ताला इज़त वारो ऐं इंसान सां प्यार मोहबत छा आहे। हुज़ूर फरमायो जेकॾहिं को माण्हू ॿिनि माण्हुनि जो फ़ैसिलो करे थो, को माण्हू ॿिनि माण्हुनि जो छा थो करे बाबा? फ़ैसिलो, कंहिं मामले में हुनजो तनाज़ो थी वियो आहे, पोइ फ़ैसिले कंदड़ जेको फ़ैसिलो करे थो पियो न, जेकॾहिं थोरी बि गम कसर खाई कंहिं धुर न वही वियो, माना मिसाल जी ॻाल्हि आहे, हिन माण्हू जी ग़लती न आहे, हुन माण्हू जी ग़लती वधीक आहे, या जंहिं माण्हू जी ग़लती वधीक आहे उन सां थोरो बि ताउन करे थो, उन जे पासे न वही वियो, इन जी ज़िंदगी जा सभई अमल इन ग़लति फ़ैसिले जे करे ख़ुदा तबाह थो करे छॾे। हाणे हिन वटि का बि शइ न आहे, ख़ाली आहे। खोड़ अहिड़ा माण्हू अहिड़ो ज़ुल्म कयूं था पिया, रोज़ाना अल्लाह जे हुकुम जी भञकड़ी कयूं था पिया। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िर में अल्लाह जे हुकुम जी लताड़ थींदी, अमल को बि न कंदो अल्लाह जो हुकुम। अल्लाह ताला फरमाए थो कूड़ न ॻाल्हायो, असां ॻाल्हायूं था। अल्लाह ताला फरमाए थो ज़िना न कयो, असां कयूं था पिया। अल्लाह ताला फरमाए थो शराब न पीओ, असां शराब पीऊं था पिया। इहे सभु शयूं असां मुसलमान कयूं था पिया। अल्लाह ताला माफ़ फरमाए।